अल्हम्दुलिल्लाह वलिय्यिही वस्सलातु अला नबिय्यिही वल वज़्नु वल फ़ज़्लु वल अदलु वन नज़्मु वल अज़्मु बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानि फी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदतिन मुवहदन बिवहदतिन वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला कुफ़ुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक लहु वला जलद बलद वलद जसद रुसुव जुज़व उज़्म नुज़्व वला जज़्ब वस्फ़ाई बका बैत खस्मला वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूमना व मक़सूदना अजदरुल खल्क़ जदीरना आज़मुल खल्क़ व अनवरुल खल्क़ व अकमलुल खल्क़ व अशरफुल खल्क़ व अजमलुल खल्क़ व अहसनुल खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनाया अअलाना व अजलाना व अत्क़ाना व अजहदना व अज़हदना व अकबरना व अख़तरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल सुम्म नशहदु अन्न हबीब रब्बिना व समदना महबूब जदलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फ़ुरक़ानना हादी सबीलना रौनक़ जुदरानना हुवा उद्वतुन नुज़्मतुन क़ुद्वतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल ग़ालिबतिज़ ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फी लैलतिल मिअराज कशफद दुजा सुम्म दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा। आशिक़ रसूल जो सुभान अल्लाह। शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुब्बिब इलय्या मिनद दुनिया सलासुन अत्तीब वन निसा व कुर्रतु ऐनी फिस्सलात
फ़क़ाम अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु फ़क़ाल सदक़त या रसूल अल्लाह हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अन-नज़्रु इला वजहि रसूलिल्लाह व अन यकून बिनती फ़ी बैत रसूलिल्लाह व अन यकून इन्फ़ाक़ माली अला रसूलिल्लाह। फ़क़ाम उमर रज़ियल्लाहु अन्हु फ़क़ाल सदक़त या अबा बकर हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अल अम्रु बिल मारूफ वन नह्यु अनिल मुनकर व सौबुल खलक़। फ़क़ाम उस्मान रज़ियल्लाहु अन्हु फ़क़ाल सदक़त या रसूल अल्लाह हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन इश्बाउल जियान व किस्वतुल उरयान व तिलावतुल कुरान। फ़क़ाम अली रज़ियल्लाहु अन्हु फ़क़ाल सदक़त या उस्मान हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अज़्ज़रबु बिस्सैफ़ व सौमु फ़िस्सैफ़ वल ख़िदमतु लिज़्ज़ैफ़। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके जागो था बा आवाज़ बुलंद इमाम हुसैन जे नाने मदीने वारे साईं ते ॾाढा दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान। असां बुखारी सैयद पंहिंजे वाइज़ में पीरनि जो कलाम भी पढ़ूं रब जो क़ुरान भी पढ़ूं जंहिंखे ॻाल्हि वणे सुभान अल्लाह चए। छो त असांजी जमात बेपीरनि जी जमात न आहे। असां बेमुर्शिदा न आहियूं। असांखे अल्लाह मुर्शिद मुवहिद ॾिना आहिनि। चए तो अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान नवाज़े नेमतुन सां पोइ कयई किरोड़े एहसान। अशरफुल मखलूकात चई वे तर वधाई मान सचो जो सुबहान फबि अई आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ये तबलीग जमात वाले साथी भी बैठे हुए हैं। हमारा बयान तो सिंधी लहजे में है। वैसे भी दीन की बातें जिस जुबान में हो हजरत कुछ न कुछ समझ में आ जाती है। आप तो आलिम दीन हैं। अगर कोई बात समझ में न भी आए ना यहाँ के उलमा आपको तर्जुमा करके बताएंगे। ये भाई गुलाम मोहम्मद बैठा हुआ है ना इस इलाके का, ये आपको तर्जुमा करके बताएगा। फरमाई सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो वा महबूब मिठे जे ख़ातिर ही कुरान मिलियो वा। मदीने वारे साईं जा आशिक सुभान अल्लाह चवनि। सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो वा महबूब मिठे जे ख़ातिर ही कुरान मिलियो वा। सलवात अदा पढ़ त वयल भाग वरे थो ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा पया अरबीअ ॾे हलो मुंहिंजा मिठा उते चवंदा पया जानिब यारो अरबी कजे ॿिया यार कबा काॾे प्यार मिले जे पुनल जो त ॿिया प्यार कबा काॾे सरदार अरबीअ जे हूंदे हिते हथरादू सरदार कबा काॾे। हाले पोटा साहिबो असांजो सरदार मदीने वारो साईं आहे। चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरदार अरबीअ जे हूंदे हिते हथरादू सरदार कबा काॾे हिकिड़ो ई गुल गंजवा त ॿिया हार कबा काॾे। चे तो काफ किताब न खोलींदो क़यामत ॾींहुं रब करीम
ॿिया सभु माण्हू सुठा पर मूं में हर हिकु ऐब वज़ीम। आदम नूह नबी न कम ईंदो जिते हज़रत इब्राहीम। सभिनी खे उते छॾे ॾींदो उते केरु कंदो तस्लीम। चेतो जंहिंजे इस्म में आ अव्वल मीम सो मोहम्मद वची माड़ कंदो। अल्लाह कबूल फरमाए। अणगुरी सैयद जी ख़िदमत कई थी। अल्लाह इन जे घर में बरकत फरमाए। चेतो जोड़े जोड़ जहान जे पाण कयाई परवार। हामी हादी हाशमी सूहन सब सरदार। ए रानीपुर वारो सचल सरमस्तो रहमतुल्लाह अलैह दो जे। जोड़े जोड़ जहान जे पाण कयाई परवार। हफ्त जुबान शायरो सही। जोड़े जोड़ जहान जे पाण कयाई परवार। हामी हादी हाशिमी सूहन सब सरदार। सूह सहाबा सथ में मज मस्जिद मणियादार। चारई चंगा चौधार हुआ है कांदा हबीब सी। मुझे शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह नबी से जे रोज़े जे सामूं हे अजीब लफ्ज़ लिखा। मां भी अॻे साल बैतुल्लाह जो हज पढ़ी आयमि। हुज़ूर से जे रोज़े जे सामूं इहे लफ्ज़ सुभान अल्लाह कर ॿुधाया। शाफ़िए महशर साक़िए कोसर तूं तैयब तूं ताहिर। तुझे आए जग वियो जरकी नूर नबूवत सां पयो बहकी। आशिक़ रसूल जो सुभान अल्लाह। तुझे आए जग वियो जरकी नूर नबूवत सां पयो बहकी। तूं आका सब खों बेहतर तूं आका सब खों बेहतर। शाफ़िए महशर साक़िए कोसर तूं तैयब तूं तागिर तूं तैयब तूं तागिर। तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो। अल्लाह से जेको सुभान अल्लाह चवे अल्लाह करे हिन साल मदीनो ॾिसी अचे। तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो। अल्लाह से हिन नंढड़े खे भी मदीनो ॾेखारींदो। तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो। तुझी जमाअत सब खां बरतर तुझी जमाअत सब खां बरतर। शाफ़िए महशर साक़िए कोसर तूं तैयब तूं तागिर तूं तैयब तूं तागिर। तो तथिया मां सोहणा सदके मूसा गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। असांजा बच्चा ॿार मदीने वारे साईं तो घोर वञनि। तो तथिया मां सोहणा सदके मूसा गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। सब खों अव्वल सब खों आखिर सब खों अव्वल सब खों आखिर। शाफ़िए महशर साक़िए कोसर तूं तैयब तूं ताहिर। मुझे ड्राइवर ॾे भी चांहि मोकिलिजो। भाऊ उज़ैर ड्राइवर गाड़ी में वेठो थी वरी रस्तो भुली न वञे। अल्लाह अकबर कबीरा छा तो फरमाए। तो तथिया मां सोहणा सदके मूसा गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। सब खों अव्वल सब खों आखिर। शाफ़िए महशर साक़िए कोसर तूं तैयब तूं तागिर। तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जागिन रोशन तारा। साहब जा गुलाम सुभान अल्लाह चवन। तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जागिन रोशन तारा। कोने उन्हनि जो हितड़े हमसर कोने उन्हनि जो हितड़े हमसर। शाफ़िए महशर साक़िए कोसर तूं तैयब तूं तागिर। आल भी तुझो इज्जत वारो। हाणे साईं गुलाम मुस्तफ़ा नबी जे आल जी तारीफ़ करे वियो। हक़ भी ॿुधाए वियो सैयदनि खे। आल भी तुझो इज्जत वारो अहल भी तुझो रुफ़अत वारो। आल भी तुझो इज्जत वारो अहल भी तुझो रुफ़अत वारो। जिन ते लथी ततहीर जी चादर जिन ते लथी ततहीर जी चादर। शाफ़िए महशर साक़िए कोसर तूं तैयब तूं तागिर तूं तैयब तूं तागिर।
हे जुमलो बुध जाए गाल वणे तो पो सुभान अल्लाह कजाए तुझू बीबियूं शानन वारियूं तुझू नियाणियूं भागन वारियूं नारे तकबीर शाने मुस्तफा शाने साहबा शाने आले बैत तुझू बीबियूं शानन वारियूं तुझू नियाणियूं भागन वारियूं तुझू बीबियूं शानन वारियूं तुझू नियाणियूं भागन वारियूं तुझो घराणो सोनो सरासर तुझो घराणो सोनो सरासर शाफिए महशर साक़िए कोसर तुवा तैयब तुवा तागिर तुवा तैयब तुवा तागिर सोने हसनता सदके वञा मां सोने हुसैन ता घोर थिया मां सच्चा हैदरी जो सुभान अल्लाह सोने हसनता सदके वञा मां सोने हुसैन ता घोर थिया मां नानो जन जो पाण पैगंबर नानो जन जो पाण पैगंबर शाफिए महशर साक़िए कोसर तुवा तैयब तुवा तागिर तुझा चारई यार भलारा चैन यारन जा आशिक जो सुभान अल्लाह तुझा चारई यार भलारा वाह जा मुड़स मथेर प्यारा नारे तकबीर शाने मुस्तफा शाने साहबा हक्काइन हक्काइन नारे तकबीर मां साईं गुलाम मोहम्मद के दुआ कंदो आ त हिन इलाके में अवां जा ये जज्बा ये नारा अल्लाह कंदो शहीद खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जे पोयों भी अवां नारा हणंदो जमात के जन्नत में वठी वेंदो आमीन कर त सैयद जी दुआ लगे तुझा चारई यार भलारा वाह जा मुड़स मथेर प्यारा वाह जा मुड़स मथेर प्यारा सिद्दीक उमर उस्मानो हैदर सिद्दीक उमर उस्मानो हैदर शाफिए महशर साक़िए कोसर तुवा तैयब तुवा तागिर खालिद तुझे दर ते आयो नासिर तुझे दर ते आयो खालिद तुझे दर ते आयो राशिद तुझे दर ते आयो नजर करम थे अल्लाह खातिर नजर करम थे अल्लाह खातिर शाफिए महशर साक़िए कोसर तुवा तैयब तुवा तागिर तुवा तैयब तुवा ताहिर अल्हम्दुलिल्लाह 13 अगस्त सन 2025 अरबा जे दिहाड़े खमीस जी रात हाफिज गुलाम मोहम्मद जे वास्ते सां भाऊ इरफान अली भाऊ साजिद अली हाले पोटो साहब ऐं असांजो भिटाई ॾिनो साहब ऐं तमामु जुमला जमात जी महिनत मूंखे हाणे ॿुधायो भाऊ इरफान अली तव्हां को 1-2 साल अॻु में तारीख़ वरितीसीं तव्हां असांजे ॻोठ में न पहुची सघिया हो ख़ुशी थी आहे जो अल्हम्दुलिल्लाह पहिरियों दफ़ो हाले पोटनि में रब क़ुरान ॿुधाइण जी सआदत नसीब कराई आहे मां भाऊ इरफान अहमद के चयो त तुंहिंजो कर्ज़ लाहींदुसि वरी जॾहिं नवंबर में जलसो थियो त इंशाअल्लाह वरी हाज़िरी लॻाईंदुसि मुंहिंजा दोस्तो क़ुरान जा आशिको दीन जा परवानो अॼु ॾींहं जो बि ज़िला नसीराबाद डेरा मुराद जमाली टीपुल उते प्रोग्राम हो उतो सफ़र करे तव्हां वटि पहुतो आहियां सुभाणे वरी राति टंडो आदम आहे वरी जुमो मीरपुर ख़ासि वरी सांगड़ जे इलाइक़नि में प्रोग्राम आहे अल्लाह से को दुआ है तो रब ताला असांजा ये सफ़र पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए क़ुरान जा आशिको दीन जा परवानो असी मदीने वारे साईं जा भी नौकर आहियूं हुजूर जे आल जा ऐं सहाबा जा भी नौकर आहियूं मां जॾहिं क़ुरान मजीद को पुछां थो त क़ुरान मूंखे सोने हुसैन जे नाने महबूब मुस्तफ़ा जो शान ॿुधाए ऐं अम्मा आयशा सिद्दीका तैयबा ताहिरा रज़ी अल्लाह अन्हा को भी नबी साईं जा साहब पुछनि पिया सिद्दीका असांखे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो शान त ॿुधाए त अम्मा आयशा महबूब जे साहबा खे चयो छा भला तव्हां क़ुरान मजीद न पढ़ियो आहे छा
जे अम्मा असां त क़ुरान जा कारी आहियूं, क़ुरान जा हाफ़िज़ आहियूं। जे पोइ हे सॼो क़ुरान हुसैन जे नाने मुहम्मद रसूलुल्लाह जी तारीफ़ अख़लाक़ सां भरियो पियो आहे। अचो अॼु सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी जे हथ में क़ुरान आहे, ज़ियारत बि कयो क़ुरान जी। मां जॾहिं क़ुरान सां मुखातिब थो थियां, क़ुरान तूं मूंखे मदीने वारे साईं जो शान त ॿुधाए, महबूब जी सीरत ॿुधाए, महबूब जो अख़लाक़ ॿुधाए। त क़ुरान मजीद जा लफ़्ज़ था चवनि। शाह साहब अवल मदरसे में पहिरें ॾींहं ते जेको तालिब इल्म खे उस्ताद क़ाइदो पढ़ाईंदो आहे, उन क़ाइदे जी 29 तख़्तिन में जेका पहिरीं तख़्ती सबक जी पहिरें ॾींहं ते नंढड़े मासूम ॿार खे सबक मिलंदो आहे न, अलिफ बा ता सा जीम, इन क़ाइदे जा अखर क़ुरान जा अखर या पहिरीं तख़्ती बि तोखे मदीने वारे साईं जो शान ॿुधाईंदी। क़ाइदे जे क़ुरान जे अखरनि खां पुछांदो त अलिफ तो चवे अल्लाह जो दिलबर नबी असांखे मिलियो आहे। ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह। थकल आहे त दुआ घुरां। बा थी चवे बरकत भरियो नबी मिलियो आहे। ता थी चवे ताजदारे मदीना मुस्तफ़ा नबी मिलियो आहे। ॿुधो क़ुरान जा आशिको दीन जा परवानो। साथी चवे हिन उम्मत जा सवाब वधाइण वारो मिठो मोहम्मद मीर मिलियो आहे। जीम थो चवे जन्नत जी ज़मानत खाइण वारो नबी असांखे मिलियो आहे। हाथी चवे हबीबे ख़ुदा नबी मिलियो। खाती चवे खैरुल वरा वारो नबी मिलियो। दाल तो चे उहो नबी मिलियो आहे जंहिंजो दीदार रबीउल अव्वल में थियो आहे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने साहबा, शाने अहले बैत। ये गुलाम तुझे नारन जी बरकत सां को बि खाली थी वेंदो। माशाअल्लाह। अबा क़ुरान सच्चो आहे, हथ मथे करे जो क़ुरान सच्चो आहे। जेको खणी आयो उहो मलाइको जिब्रील भी सच्चो आहे। क़ुरान जे सोने मोहम्मद जे कल्ब ते लथो सुनो मोहम्मद भी सच्चो। अल्लाह इरफान अहमद जी रोज़ी में बरकत फरमाए। क़ुरान जा आशिको दीन जा परवानो तवज्जो कयो। जीम तो चवे असांखे उहो नबी मिलियो असीं जंहिंजो जलवो सॼी दुनिया में ज़ाहिर थियो आहे। हाँ साईं सीन छातो फरमाए। हाथी चवे हबीबे खुदा, खाती चवे खैरुल वरा वारो नबी। दाल तो चे उहो नबी जंहिंजो दीदार रब्बिल अव्वल में थियो आहे। हाणे बि रब्बिल अव्वल अचे वधो, बस सफ़र ॼाण वियो मथियो महीनो बरकत वारो रबिउल अव्वल। दाल तो चे ज़ख़ीरा कायनात वारो नबी मिलियो आहे। आसे रात चवे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन नबी मिलियो आहे। जंहिंजी रहमत जानवरनि ते बि, जंहिंजी रहमत पखियुनि ते बि, जंहिंजी रहमत इंसाननि ते बि, सजणनि ते दुश्मननि ते, जंहिंजी रहमत जो मिसाल वठणो हुजई त नज़र कर उन हरणीअ ॾे जेका शिकारी काफ़र जे शिकार में फाथल आहे। मुझे महबूब ते नज़र थी पवे त हरणी थी चवे मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा ही मक्के जा काफ़र तोखे नथा सुञाणनि पर मां झंग जो जानवर तोखे सुञाणा तो तू महबूब सच्चो नबी आहे। तो सुञाणे न सुञाणे मुझे महबूब के मदीने जे जानवरनि सुञातो। हरणी थी चवे मुझा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं कलाक जो ज़ामिन थी मुखे शिकार को आजाद करे छॾ। ॼार मो मुखे खोले छॾ त मां झंग में वञा पंहिंजे बुखायल बच्चन के खीर प्यारे अचां। साईं मां वाइदो थी कयां कलाक जे अंदर मोटी ईंदम तू मुझी ज़मानत खण। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जानवरन जी बोली भी समझंदा हा, पखियुनि जी बोली भी समझंदा हा। साईं जन देर न कई, जानवर के आजाद कयो। शिकारी काफर ये कावड़ में आयो। मोहम्मद बिन अब्दुल्ला मुझे शिकार के तवा आजाद कयो। मुझे महबूब फरमायो त शिकार आजाद नाए। हरणी वायदो करे वैया कलाक जी मोहलत वठी वैया मां मोहम्मद ज़ामिन ना मोटी इंदी।
चे मुसलमानन जा नबी जेको जानवर शिकार मो आज़ाद थे वरी वो कीअं ॿीहर मोटी वेंदो। मुंहिंजे साईं फरमायो मां बि हिते मौजूद आहियां, कलाक जे अंदरि जेकॾहिं हरणी मोटी न आई त हरणीअ जी क़ीमत मां मुहम्मद रसूलुल्लाह भरे ॾींदो। तव्हां मूंखे नथा सुञाणो, महबूब थो फरमाए मूंखे मदीने मके जा जानवर सुञाणनि था। काफ़र तो चे मूंखे हैरानी थी वई, या हरणी कीअं थी मोटी अचे। हरणी वई मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह। मां ठटे जे भरसां मकली जो कब्रिस्तान आ, मां उते ठटे ज़िले में वियुमि जलसे ते मूंखे दोस्तनि हिन बुज़ुर्ग जी क़बर ॾेखारी। साईं मोहम्मद हाशिम ठटवी उहो वॾो आलिम हो जे हज़ारे मौजज़ा लिखिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा। जॾहिं मदीने वियो हो नबी साईं जे रोज़े ते सलाम पे पढ़े अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, तो रोज़े पाक मो आवाज़ आयो वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम, वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम। बुजुर्ग लिखनि था त ॿ मौलवी आ, ॿिन्ही जो नालो मोहम्मद हाशिम हो। ॿिन्ही नबी साईं खे हिकिड़ी जाइ ते रोज़े पाक ते सलाम कयो त हिक ॿिए जे मुंहं खे ॾिसनि पिया। हिकिड़े मौलवी चयो अदा मां बि मोहम्मद हाशिम आ, तू बि मोहम्मद हाशिम आ। साईं रोज़े मो जवाब त ॾिनो पर अलाए तोखे ॾिनई अलाए मूंखे ॾिनई। वरी ॿीहर रोज़े पाक मो आवाज़ आयो वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम ठटवी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ठटे जो नालो खयो आहे। मां मोहम्मद जा उन खे सलाम जा जवाब रोज़े मो जेको मोहम्मद हाशिम सिंध वारो ठटे ज़िले जो। कॾहिं तव्हां बि वञो न मकली जो कब्रिस्तान, उते उन बुज़ुर्ग जी क़बर ते वञी कुल पढ़ी अचो। उन जा किताब असांजे मदरसे में मौजूद आहे। मौलाना लिखे थो मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह जेके नबी से रोज़े मो सलामन जा जवाब ॾिना, एॾो वॾो मुत्तकी परहेज़गार आलिम हो। सवे किताब लिखिया अथई। लिखे थो त जॾहिं उहा हरणी वई झंग जे जानवरनि खे पंहिंजे बचनि खे चवे थी जल्दी कयो मुंहिंजो खीर पी वठो, मां अम्मा मो सिक लाए वठो, मां अरबी घोट मोहम्मद रसूलुल्लाह खे ज़ामिन करे आई आहियां। जेकॾहिं कलाक खां हिकिड़ो मिंट देर थी वई त क़यामत जे ॾींहुं मोहम्मद जो अल्लाह मां महशर में हिसाब किताब वठंदो। जानवरनि खे बि वाइदे जो ख्यालु आहे, असां मुसलमाननि खे ख्याल ई न आहे। पहिरीं तारीख़ ते पैसा ॾींदो साईं, पहिरीं तारीख़ ईंदी त चवंदो बैंक ई बंदि आहे, मां छा कयां। तंहिंजे करे वाइदो कंदा कयो, पूरो कंदा कयो। ला दीन लिमन ला अहदल, नबी से फरमायो त वाइदो जेको पूरो न करे उन जो को दीन ईमान ई कोन्हे। असां मौलवी कंहिंखे तारीख़ ॾींदा आहियूं त वाइदो न कंदा आहियूं। असां मौलवी बि डायरी में लिखंदा आहियूं इंशाअल्लाह, अलाह घुरियो त ईंदासीं, जे न घुरे दादा पकड़ त कोन्हे न। इंशाअल्लाह ते वाइदे ते पकड़ आहे, इंशाअल्लाह ते पकड़ न आहे। ये तबलीग जमात वाले साथी बैठे हैं ना, जब ये इरादा लिखाते हैं फिर कहते हैं इंशाअल्लाह कहो अल्लाह के रास्ते में निकलेंगे। इरादे पर भी नेकी मिलती है ना। पाण फरमायूं त मुनाफिक जो टे निशानियूं अथव। इज़ा हदस कज़ब, मुनाफिक ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो। व इज़ा वाद अखलफ, वाइदो कंदो त पूरो न कंदो। व इज़ा तुमिन खान, अमानत रखेसि त ख़यानत कंदो। इहा मुनाफिक जी निशानी आहे। अल्लाह ताला असांखे मुनाफिकत खां बचाए। हरणीअ खे बि मुंहिंजे साईं जे वाइदे जो ख्याल आहे। बच्चा था चवनि ओ अम्मा कलाक में त माउ जी सिक पूरी न थींदी आहे। अम्मा अहिड़ो मदीने वारो महबूब घोट आहे त पोइ अम्मा असांखे बि वठी हल, असां बि पंहिंजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह जो दीदार कंदासीं। छो त रुगो इंसाननि जो नबी न आहे, असां जानवरनि जो बि नबी आहे। अम्मा असांखे इहा बि ख़बर आहे त मोहम्मद पाण यतीम आहे। बाबो अब्दुल्ला ॾिठो ई कोन अथई। अब हेॾे ख़्यालु कयो। हा साईं वरी 6 सालनि जो थियो त अमण आमिना बि रब खसे वतसि। 8 सालनि जो थियो त ॾाढो अब्दुल मुतलब बि रब खसे वतो। मुंहिंजो मोहम्मद सफ़ा यतीम आहे। अम्मा यतीमीअ जे आलम में 6 सालनि जी उमिरि में अम्मा आमिना बि जुदा थी वयसि, जंहिंजी क़बर खे मुंहिंजे महबूब भाकुर पाए चयो अम्मा रस्ते में जुदा करे वईयां। ॾाढो रुनो पंहिंजी माउ खे यादि कंदे। ओ अम्मा अहिड़े सचे नबीअ जो, यतीम नबीअ जो असां दीदार करे पेरनि ते किरी ऐलाज़ कंदासीं त मुंहिंजा महबूब एतिरी महिरबानी कई थी, अम्मा खे छोड़े छॾियो थी।
कलाक जी ज़मानत खई थी। हाणे असां 4-5 मासूम बच्चाऊं अम्मा जे लाइ अर्ज़ था कयूं त इन काफ़र खे महबूब अर्ज़ कर त असांजी अम्मा खे शिकार मो आज़ाद करे त असां अम्मा खां सवाइ यतीम थी वेंदासीं। हरणीअ चयो पंहिंजे बच्चन खे हलो भला महबूब खे इलाज कयो, मन ज़मानत कई थी, मन आज़ादी बि वठी ॾे। फरमाइंदा अञा कलाक पूरो न थियो, हरणी मोटी आई, पंहिंजा बच्चा बि कायूं थी अचे। शिकारीअ जो इहो मंज़र ॾिठो त उन खां रड़ निकिरी वई। काफ़र तो चे मोहम्मद बिन अब्दुल्ला मां त मञा कोन पियो, पर हे त जानवर तोखे सुञ। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा, जब जुल्फ का जिक्र गे कुरबान में तो रुखसार का आलम क्या होगा। ता भी उर्दू समझो था ना। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, सोचो तो सही इन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। जिस वक़्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, जिस वक़्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, उस वक़्त दाई हलीमा के घर बार का आलम क्या होगा। जिस वक़्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, नबी से वाइज़ कंदा हा, चवंदा अबू बकर उमर तां ॿई सॼे पासे खां वेहो, उस्मान अली तां हेॾो वेहो, साहबा विच, साहबा चौधारी वेहन, मां मोहम्मद विच ते वेहां थो। यो मंजर तो शायर बयान करे। जिस वक़्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक़्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा, जब जुल्फ का जिक्र गे कुरबान में तो रुखसार का आलम क्या होगा। अबू बकर इधर उस्मान उधर, उस्ताद ख्याल करे, अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर। सुभान अल्लाह। कदी कदी इं चवंदा अबू बकर तू सजे पासे जी सजी कुंड ते वे, उस्मान तू हेडो वे, उमर तू हेडो वे, अली तू हेडो वे, मां मोहम्मद विच ते वेहां थो। इहो मंज़र हीअं तो बयान करे। अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर, इन जगमग 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 तारों में महताब का आलम क्या होगा। इन जगमग 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 तारों में महताब का आलम क्या होगा। खाई के कसम खुद कुर्बान ने असहाब के दौड़ते घोड़ों की, अरे न गलाई जाए नबी जे साहबा के मताला कब्र में शिकिल न फिराए छरई। अरे नबी जा साहबा त पंहिंजी जाते, पर साहबा जे घोड़े ते चढ़ी जिहाद कंदा हा, उन साहबा जे सवारीअ जे घोड़नि जी कदमनि जी मिट्टीअ जा भी अल्लाह कुरान में कसम खया थी। पढ़ूं कुरान। वल आदियात ज़बहा, आए न कुरान, हाफिज़ बैठा बचो। वल आदियात ज़बहा फल मूरियात क़दहा फल मुगीरात सुबहा फ़अथरन बिही नक़आ फ़वसतन बिही जमा। खागी के कसम खुद कुर्बान ने असहाब के दौड़ते घोड़ों की, असहाब का जब ये आलम हो तो सरकार का आलम क्या होगा। हथ मदे करे जो सुभान अल्लाह। असहाब का जब ये आलम हो तो सरकार का आलम क्या होगा। जिस वक़्त वो जलवागर होंगे उस वक़्त का आलम क्या होगा। हर कोई फिदागे बिन देखे दीदार का आलम क्या होगा। रात ही चवे रहमत वारो नबी,
झिरकी आई ॻाल्हि यादि विसरी वई चूं चूं करे थी झिरकीअ जी नज़र महबूब जे चेहरे ते पई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झिरकी मुंहिंजे साईं जे कुल्हे ते वेही रही साहबा चवंदा असां ॾिसूं पिया झिरकी साईं जे कन जे वेझो अची साईं सां ॿोली पंहिंजीअ में ॻाल्हाए थी असां सम्झूं न त अलाए छा थी चवे वरी कुल्हे ते वेठी नबूअत जे कुल्हे ते पुछा था कयूं साईं छा थी चवे झिरकी पाण फरमायो झिरकी थी चवे तूं रहमत वारो नबी आ असांजो भी नबी आ मुंहिंजा बच्चा कंहिं साहबियत तुझे खयान मूंखे पंहिंजा बच्चा त वापसि मोटाए वठी पाण फरमायो कंहिं झिरकीअ जा बच्चा खयान हिकिड़े साहबी चयो मां खयान आख़िरे मां फरमायो झिरकीअ खे पंहिंजा बच्चा मोटाए ॾे त मां मोहम्मद तोखां राज़ी थींदुसि जॾहिं झिरकीअ खे बच्चा वापसि मिलिया त झिरकी साईं जो शुक्रियो अदा करे उॾुरती बि वञे थी पंहिंजी ज़ुबान सां अल्लाह अल्लाह जे रसूल जी तारीफ़ बि कंदी थी वञे वरी टियों मौजज़ो ॿुधायां ईमान ताज़ो थी वेंदई रहमत ते ॻाल्हायां थो रहमत वारे नबी ते ॻाल्हायां थो ख़बर तॾहिं पई साहबा जी महफ़िल में हिकिड़ो मस्त उठ थो अचे उठ ॾिठा अथव न ॾाचियूं ये जत जमाली चारींदा आहिनि हेॾे मां वेंदो आहियां बलोचिस्तान गंदावा गंदाखा भागनाड़ी झलमक्सी सिब्बी नोशकी कोटिया एॾे जलसनि में वेंदो आहे न एॾे पाणी घटि आहे त एॾे उठ घणा आहिनि ॾाचियूं इन पासे बलोचिस्तान में तमामु घणा आहिनि हिकिड़ो मस्त उठ अचे थो मुंहिंजे साईं जी महफ़िल में साहबा उथी बीठा पाण फरमायो छो थी बीठा हो चइसि उठ तो अचे मस्तीअ में मतां तव्हां ते हमलो न करे असां दिफ़ा कयूं फरमायो वेही रहो उठ हमले जी नीयत सां नथो अचे उठ मां मोहम्मद करीम खे पंहिंजे दर्द जी दाह ॾियण थो अचे पंहिंजे दर्द जी दाह थो ॾियण अचे उठ जॾहिं वेझो आयो साईं ते नज़र पयसि त ईअं गोॾा खोड़े वेही रहियो रहमतुल आलमीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेझो आया उठ पंहिंजी गीची खणी साईं जन जे कुल्हे ते वेझो हाणे थोरो कन जे वेझो साईं सां कचहरी थो करे साहब चवंदा असां ॾिसूं था अलाए छा थो ॻाल्हाए साईं खे अर्ज़ु कयो थी साईं छा थो चवे जे उठ चवे थो त मुंहिंजो मालिक मांखो कमु घणो थो वठई मूंखे खाधो घटि थो ॾे रहमत वारो नबी आ मां तोॾे दाह खणी आवां मुंहिंजी पारत कर मुंहिंजे मालिक खे चओ मूंखे बुख ते न हलाए एतिरे में मालिक बि पहुतो साईं फरमाए तुंहिंजी शिकायत आई आहे मालिक जी अखियुनि मां ॻोढ़ा वही आया हथ ॿधी चए थो सोना मूंखे माफ़ी ॾे मूंखों ग़लती थी वई आहे ॿीहर उठ जी ख़िदमत कंदुसि उठ साईं जो शुक्रियो अदा करे हले वियो तॾहिं त राति चवे रहमत वारो नबी ज़ाति चवे ज़मीन आसमान वारो नबी सीन तो चे सिज चंड खां वधीक चमकंदड़ इहो नबूवत जो सिज आहे फरमाए क़ुरान में अल्लाह साईं ॿिनि सिजनि जो ज़िक्र कयो आहे हिकु सिराजऊं वहाजा इहो सिज सुबुह जो बुरदो आहे तव्हांजे तालके रोड़ी में वाह बुरड़ा में कंदरा में अवांजे ज़िले खैरपुर में हे खजीअ जा बाग पिया पचनि इन सिज जी गरमाइश में ॿियो वरी सिज मां ख़ुतबे में पढ़ियो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा रब तो फरमाए कुरान में मुंहिंजा महबूब तू भी सिजो आ अल्लाह तो चे पंहिंजे नबी के कुरान में तू भी सिजा तुझो चेहरो भी सिजा ॿियो सिज सुबुह जो उभरे आसमान में जैसा दुनिया रोशन थे मुंहिंजा मोहम्मद तू भी सिजा पर हिन सिज के जेको आसमान में उभरे इनके माला गरमाइश ॾिनी आहे जहन्नम जी बाफ़ मां काथों मिली आहे जहन्नम जी बाफ़ जॾहिं सिज जी गर्मी थिए थी टाक मंझंदि जो कहिड़ी हालत आहे जहन्नम त अञा अलाए छा हूंदो शल रब माफ़ करे मुंहिंजा मोहम्मद तो वारो सिज वरी थदाण वारो आहे सिराज मुनीरा तो वारे सिज के मां रब थदाण ॾिनी आहे जन्नत जी हीर मां तवज्जो कर मां तोखे इल्मी अंदाज़ में ॻाल्हि तो सम्झायां ईमान ताज़ो थी वेंदई हिन सिज जे ज़रिए खैरपुर में ज़िले सखर में
खजिन जो बाग थो पचे हिन सिज जे ज़रिए असांजे शिकारपुर ज़िले में कंदकोट कश्मीर में जकबाद लारकाने में हिन महिल सारिन जो फसल तो तैयार थे हिन सिज जे ज़रिए ज़िले सांगड़ में नवाबशाह में फुटी जो फसल पियो तैयार थे हिन सिज जे ज़रिए मीरपुर खास में मां जलसा करे आयम तो उते अंबन जा बाग तैयार थी विया हिन सिज जे ज़रिए कोटिया में वॾा मेवा फ्रूट तो पचाए हिन सिज जे ज़रिए किथे कणक जो फसल तो तैयार थे मुंहिंजा मोहम्मद तो वारो सिज भी भलो आ तो वारे सिज में थदाणा जो तुझे सिज जे ज़रिए मां अबू बकर सिद्दीक़ तैयार कयो तो वारी सिज जी थदाण मो हजरत उमर फारूक आजम तैयार कयो तो वारे सिज जी थदाण में हजरत उस्मान हयादार सखी तैयार कयो तो वारे सिज जी थदाण में हजरत अली शेर खुदा फातिह खैबर तैयार कयो तो वारे सिज जी थदाण में हसन हुसैन जन्नत जे नौजवानन जा सरदार तैयार कया जिन जे लाइ के अल्लाह वारे चो हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आहे जेके पक्का हैदरीन हुए सुभान अल्लाह चवन हुसैन हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे हुसैन नालो व अज़मतुन जो हुसैन उनवान व जुर्रतन जो जल्दी गला मुझा 15 मिनट बचान पो कलाक पूरो थींदो आखिर में उज़ेर को गज़ल चवाए पो दुआ कराईंदासीं ॾाढा जो सुभान अल्लाह हुसैन नालो व अज़मतुन जो हुसैन उनवान व जुर्रतन जो हुसैन सरदार व जन्नतिन जो हुसैन रहबर व मुजाहिदन जो हुसैन आलिम हुसैन काज़ी असांजो उनखे सलाम आहे हुसैन डोटो व मुस्तफ़ा जो हुसैन फरज़ंद व मुर्तज़ा जो हुसैन पगदार व मोमिनन जो हुसैन मुर्शिद व मुवहिदन जो कंहिंजो मुर्शिद मुवहिदन जो मुवहिद उनखे चइबो आहे जेको हे नक ऐं पेशानी अल्लाह जे दर खां सवा ॿिए जे दर ते न झुकाए हुसैन करबल में पढ़ियो क़ुरान दीदार तक करबला में दोहीड़ा पढ़े नोहा पढ़े या कुरान पढ़े असां सैयदन पटको ही न करे पातो असांजो मुर्शिद अली भी पिटके वारो न हो जो पटके वारो असां अल्लाह जो कसम बुखारी सैयदन दाढ़ी रखी आ असां आलिम भी आहियूं हाफिज़ भी आहियूं इन साल अल्हम्दुलिल्लाह 20 मुसल्लो मां रमज़ान जो पढ़ायो 17 रमज़ान ते ख़त्म कढंदो आ वरी पोइ वाइज़न ते वेंदो आ दुआ कयो अल्लाह सॼी ज़िंदगी रमज़ान जे मुसल्ले पढ़ाइण जी तौफ़ीक़ ॾे अल्लाह तव्हांजे बच्चन के सीने में भी हिन कुरान जी दौलत दे वॾाई नथो कयां फ़ख्र नथो कयां तव्हांखे भी दुआ थो कयां हुसैन करबल में पढ़ियो कुरान हुसैन तीरन में अने तिनियत हुसैन बचड़ा कुहाया उतड़े हुसैन बदले में वरतिया जन्नत बिगिश्त जागिन बुलंद दर्जा हुसैन जो उत मकाम आगे चवे तो खालिद इब्न हकानी हुसैन जो दगु अजीम दगवा हुसैन जो दगवा जिहाद वारो मोहिब इन जो समूरो जगवा करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम आगे तो के खबर आए असी असांजी जेका कादरी तरीके जे सिलसिले जी कड़ी आ उहा भी हुसैन जे बाबे सोने अली सां मिले थी असा के जिक्र जी तार हजरत साईं अब्दुल अजीज बेर शरीफ वारन सां मिली या हजरत साईं सिराज अहमद चामरोटी साहब सां मिली वरी साईंजन के जिक्र जी तार साईं मोहम्मद शामरोटी को मिली साईं मोहम्मद शामरोटी के जिक्र जी तार साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह को मिली साईं ताज महमूद अमरोटी के जिक्र जी तार साईं हाफिज मोहम्मद सिद्दीक भरचूंडी शरीफ वारे को मिली साईं हाफिज मोहम्मद सिद्दीक के खिलाफत जी तार ये हलंदे हलंदे असांजे पाड़े जी दरगाह पीर गोठ वारी हजरत साईं राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह उन्हनि को मिली रोज़े धणी भी असांजी जमात में कादरी सिलसिले में वरी हजरत साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी इन जिक्र जे सिलसिले जी तार वरी पीराने पीर महबूबे सुबानी कुतबे रब्बानी हजरत साईं सैयद अब्दुल कादिर जिलानी सां मिले थी
जेके जीलानी जा मुरीदन ॿई हथ मथे करे नारो हणी ॿुधाइनि। पीरन जो भी पीर व महबूबे सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीलानी। पीरन जो भी पीर व महबूबे सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीलानी। जेको रोज़ानो रमज़ान शरीफ में हिकिड़ो ख़त्म क़ुरान जो कढंदो ॾींहं जो ॿियो ख़त्म रात जो। हाय हाय पीराने पीर साईं अल्लाह सैयद अब्दुल कादिर जीलानी जे एडी इबादत कई। रात जो वेठो इबादत तो करे त शैतान मथों अची करे पांजी सूरत मटाए करे चवेस तो ओ अब्दुल कादिर मां अल्लाह जे तरफों मलाइको आयो थमाए। अच्छा होयो हरामी शैतान चवेस तो अब्दुल कादिर मां मलाइको आयो आ तोड़े जे की आयो आ जे अल्लाह जो न्यापो खणी आयो आहे त एडी इबादत कई थी एडी इबादत कई जो रब तो चवे तो हाणे नमाज ही माफ़ आ। हरामी हो शैतान से नबीअन तो नमाज माफ़ न थी सैयद जे बचड़े के चे तो नमाज माफ़ आ। अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह आलिम हो तरी चवंदा न जाहिल पीर ऐं आलिम पीर में ॾींहं रात जो फ़र्क़ु। जाहिल हुजे चवे खटी वियासीं नमाज ही माफ़ जंद छुट्टी आड़े सजदन को। सैयद अब्दुल कादिर जीलानी वडे में वडो आलिम हो जे किताब भी लिखियो आ गुनियत तालिबीन। अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह मथे ॾिसी करे चवे सो सुञातो मां हरामी पक सां शैतान आ। नबी तो नमाज माफ़ न थी मां अब्दुल कादिर तो कीअं माफ़ थींदी। तू मलाइको नाहे तू शैतान आ। शैतान तो चे वरी ॿीहर हमलो कयो मास चो मास अब्दुल कादिर इल्म बचाई इल्म थी तड़ी बची वए। अब्दुल कादिर चवे तो जे चवा सा त हा मां वडो आलिम तड़ी बचियम तब हड़ हली वने मथे तके चे शैतान ॿीहर तो हमलो करे इल्म न बचायो अल्लाह जे फज़ल बचायो। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने साहबा शाने आले बैत जमीयत उलमाए इस्लाम उलमाए हक उलमाए देवबंद नारे तकबीर। बचाने वाली जात कंजी आ तरी कुरान में चे तो वल्लाहु यासिमुका मिनन्नास। खुदा जो कसम वञो मक्को मदीनो घुमी चो मां अॻे साल जॾहिं हज ते वियमि त मां ताइफ़ वियमि। ताइफ़ में मां उहो जबल ॾिठो जंहिं जबल जे हेठां हिकिड़ी नंढड़ी मस्जिद ठहियल आहे। उन मस्जिद जो नालो बि मस्जिद रसूलुल्लाह आहे। तव्हां बि वञो घुमी अचिजो। नंढड़ी मस्जिद आ रोड जे भरिसां अॻियों जबल तस। नबी साईं हिते मस्जिद में नमाज पिया पढ़नि। ताइफ़ जा काफ़र वॾो पत्थर खणी चयो त मोहम्मद बिन अब्दुल्ला के नमाज में पत्थर था आणूं। जबल तो वॾो पत्थर उछलंदासीं टुकड़ा टुकड़ा थी वेंदो शहीद थी वेंदो हिन जो दीन भी ख़त्म पाण भी ख़त्म। रब तो फरमाए मारण वारे को बचाइण वारो ॾाढो आ। व मकर अल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। हजरत साले नबी ते भी 9 बदमाश हमले जे लाइ आया। चऊं त साले नबी जे घर ते हमलो कंदे रात शहीद कंदासेस। कुरान में लिखल आ उन 9 बदमाशन कसम भी खयो कालू तकासमू बिल्लाहि लनुबय्यतन्नहु व अहलहु सुम्मा लनक़ूलन्न लिवलिय्यिहि। 19 सिपारो तव सूरत नमल जो 19 सिपारे जो आखिरी रुकू थो पढ़ा। चवण लगा मा शहीदना मालिक अहलिही व इन्ना लसादिकून। साले नबी जी उम्मत जा 9 बदमाश तिसअतुराती युफ्सिदून फिल अर्ज जेके जमीन में फसाद कंदा हा वे तैयार थी आया त रातों रात नबी जे घर ते घर वारन ते मोमिनन ते हमलो कंदासे। रब छा चयो व मकरू मकरऊ व मकरना मकरऊ व हुम ला यशूरून।
कुरान सचो आ रब तो चे अचो त मां तव्हांखे ठाहे ॾिसां थो तव्हांजी रिथ जो मां तो जवाब ॾियां मकर कयो अथव जॾहिं वेझा आया 9 माण्हू साले नबी जे घर जे वेझो अल्लाह से आसमान मुखों अहिड़ी विज मोकिली या को अहिड़ो पत्थर आयो या तफ़सीर लिखंदा का अहिड़ो बाहि जो ओलांबो आयो रब जे हुकुम सां 9 माण्हुनि खे साड़े रख करे छॾे हे पया थी लाश 9 ॼणा बदमाश सुबह सां नबी जो उथे ॾिसे त मुंहिंजे घर जे ॿाहिरों लाश पिया उम्मत गॾु थी हे छा आहे पोइ ख़बर पई चएसि इन्हनि माण्हुनि सोचियो त असां नबीअ खे ख़तमु कंदासीं अलाह चयो त बचाइण वारो मां जो वेठो मुझे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह जे मथों भी पत्थर उछलायूं अल्लाह देर न कई 2 पत्थरन के रब मलाइकन के जो ता 2 पत्थर उछलायो वे 2 पत्थर स्पीड में अची उन काफरन जे उछलायल पत्थर के टेक दई जो बियारे छड्यो 1400 साल गुजरी वान इन वाक़े के मुझो महबूब मदीने में साए रोजे में सुतला अज भी सैयद हबीबुल्लाह शाह अखिन सां ॾिसी आवा वो पत्थर अञा ते रब बिहारे छड्यो तव्हां बि उमिरे ते वञो 200 खर्ची ॾिजो रियाल कार वारे खे चइजो अदा इहो पत्थर त ॾेखारे आ साईं तकीर में ॻाल्हि कई ही तव्हांखे ॾेखारींदो हेॾो मस्जिद आहे हेॾो ईअं पत्थर आहे 2 पत्थर अल्लाह ताला हेठों बीहारिया वो पत्थर अॼु ताईं बीठो आहे हुननि चयो त मोहम्मद शहीद कंदासीं रब चयो मां जो वेठो आहे बचाइण वल्लाहु यासिमुका मिनन नास मां अल्लाह जो वेठो आं अलीअ खे हिजरत वारी रात पंहिंजे खट ते बिस्तरे ते साई चादर जे हेठों सुमार मोहम्मद बार उभियूं तलवारान पर तोखे विच काफरन जी तलवारन मो मिट्टी उछलाइण तुझो कमा वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा यासीन शरीफ में चए वजअलना मिन बैन अयदीहिम सद्दन वमिन खल्फिहिम सद्दन फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून चपटी मिट्टी जी खणी सजे पासे खबे पासे मिठा मोहम्मद तू उछलाए ये काफर जेके तलवार खणी तुझे घर जे ॿाहिरों हिजरत जी रात बीठान इन्हनि जी मिट्टी इन्हनि जी अखियुनि में तो मोहम्मद जी उछलायल मिट्टी विझणो मां अल्लाह जो कम आहे हो पाण में पिया विढ़नि हिक ॿिए खां अड़े तो मां खे मिट्टी आई अड़े तो मां खे मिट्टी आई मोहम्मद विच काफरनि मां पार कराएसि सिधो सिद्दीक़ जे दर ते हलो सिद्दीक़ हलो मदीने अल्लाह जो हुकुम आहे असां उन अली जा भी नौकर आहियूं जेको नबी जे खट ते साई चादर जेठो हिकिड़ी रात सुतो आहे असां नारे तकबीर चमन चमन गली गली चमन चमन गली गली नारे तकबीर असां इन सोने अली जा भी नौकर आहियूं जेको हिजरत वारी रात नबी जे बिस्तरे ते साई चादर जेठो हिकिड़ी रात सुतो आहे पर हाले पोटा साहिबो इन गूंदड़े जे इलाइक़े जा आयल मुसलमानो इन मारखानी धारे जा गोठ को आयल मुसलमानो इन दारावाण जे इलाइक़े को मुख्तलिफ गोठन को आयल मुसलमानो लोंग फकीर जे इन दरगाह जे भरसां इन महफिल में अचण वारो उन अबू बकर के असां कीअं न मञूं उन उमर के कीअं न मञूं जेके 1400 साल थी विया आहिनि ये ॿई यार भी मिठे मोहम्मद जे भाकुर में हाणे भी साए रोज़े में सुता पिया इश्क अहमद अज़लगी से सीने में गए मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है या अल्लाह आखिर में दुआ तो कया हिनन साहिबन के सबनी के जेके जलसे ते आया न जिंदगी में मदीनो जरूर ॾेखार इश्क अहमद अज़लगी से सीने में गए मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में मां के दुआ कजो मुझे अक्टूबर में तैयारी है मदीने मौली असदुल्ला खोड़ो होते पहुंची हो हाँ मौला मुनीर अहमद ढोंकी मोटी आवा उलमा ते या अल्लाह जी मेहरबानी कुरान जे सदके हर साल रब मदीनो घुमाए थो इश्क अहमद अज़लगी से सीने में गए मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गए हे सहाबा की झरमट में बदर दुजा नूर की नूर हर सो मदीने में गए फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नगी जैसी खुशबू नबी के पसीने में गए
वाह मुकद्दर अबू बकरो फारूक का, जिनका घर रहमतों के खजीने में गे। बेसहारा न समझे जमाना मुझे, मेरे आका का मस्कन मदीने में गे। आखिरी गाल तो क्या तवज्जो सीन तो चवे सिराजम मुनीरा वारो। अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह अन्हा आसमान दे तके मुखातिब थींदे लफ्ज़ चया। अच त बीबी साहिबा जा लफ्ज़ ॿुधाया। लना शम्सुन वलिल आफाक शम्सुन, ओ आसमान तोखे भी अल्लाह सिज ॾिनो आ, मां आयशा के भी अल्लाह मिठो मोहम्मद सिज ॾिनो आ। शम्सी खैरुम मिन शम्सी समा, आसमान तो वारो सिज शान में घटा, मां आयशा जो सिज मिठो मोहम्मद मथे आ। त आसमान तो चे बीबी आयशा के दावा त वडी कई थी, गाल त वडी कई थी, पर दलील भी दे न। सुभान अल्लाह त कर। हाफिज साहब ये खैरात गड़ा सुरिया रे त जमात के दुआ भी कयूं। लना शम्सुल वलिल आफाक शम्सुल, आयशा गाल वडी कई थी, हे भी सिज भलो, आयशा तुझो सिजो अञा वधीक भलो, दलील तो भी दे न। अम्मा आयशा टे दलील ॾिना। सुभान अल्लाह कर त ॿुधाया घणा दलील? टे। तवज्जो आहे। पहिरों दलील फ़इन्न शम्स ततलु बादल फजरी व शम्सी तालिउन बादल इशा। आसमान पहिरों दलील इहो आहे तो वारो सिज फजर जी नमाज़ खां पोइ उभरंदो आहे, पर मां आयशा जो सिज मिठो मोहम्मद चमकंदो ई सोमाणी नमाज़ खां पोइ आहे। हे त मए सरीको साउंड वारे लाइट ॿारी आहे, जे जलसे ते न खणी अचां लाइट त ऊंधे में हिक ॿिए खे ॾिसो ई न। ईअं उथिया हलिया वञो, न तव्हां मूंखे ॾिसो आहे न मां तव्हांखे ॾिसां। पर अम्मा आयशा चए थी मुंहिंजो मोहम्मद बिजली जो ज़मानो न हो, मुंहिंजे कमरे में ईंदो हो बिना बिजली जे, ईअं चमकंदो हो मुंहिंजो कमरो जो मां टोपे वारी सनी सुई गुम थी वेंदी हुई, मुस्तफ़ा जे अचण ते उहा बि कमरे में ॻोल्हे वठंदी आहे। ऐं ॿियो दलील आसमान तो वारे सिज के जून जुलाई जे महीने में टाक मंझंदि जो को 1 बजे ॾिसे त तारा कढे ॾिसी सघंदे, अखियुनि मां तारा निकिरी ईंदई। पर मुंहिंजो मोहम्मद वज़्हा जे चेहरे वारो सिराज मुनीरा, जेको जेॾो तकेस कलाकनि जा कलाक त अखियुनि जो नूर वधी वञे। मुंहिंजो सिज भलो आहे न। आसमान तो वारो सिज सिजल ते जो लही वेंदो आहे, मुंहिंजो मोहम्मद अहिड़ो सिज आहे जॾहिं खां उभरियो आहे त लथो ई न आहे। शीन तो चवे शराफत वारो नबी, साद तो चे सिराते मुस्तकीम जो नबी, ज़ाद तो चे ज़ामिने जन्नता, हे कायदे जा अखर था चवन, फाती चे फ़ख्र तमन्ना वारो, काफ तो चे कुरान वारो नबी, नंढो काफ तो चे कायनात जो नबी, लाम तो चे लुत्फ इनायत वारो नबी, मीम तो चे मरकज़ हिदायत वारो नबी, आसई हाथी चे हिदायत जे मरकज़ वारो नबी, नून तो चे नूरानी जुल्फन वारो, वाती चे वजह तखलीक कायनात वारो, याती चवे यसरब जे शहर के मदीनो बनाइण वारो नबी। वरी नवंबर में याद की तो वरी सोने जो शान अञा कुरान में ॿुधाईंदो साईं। हींअर दुरूद शरीफ़ पढ़। 11 साल मुझी खिदमत कई थी जलसन में भाऊ उज़ैर अहमद अबड़ो साहब हिकिड़ो गज़ल तव्हांखे ॿुधाईंदो इंशाअल्लाह। वरी अॻिते दुआ घुरंदासीं, वरी अल्लाह कंदो हयाती रही त मुलाक़ात कंदासीं।